नाज़रीन ठट्टो मां के अपडेट कंदालू रिपोर्ट करे ज़ाहिद अमीर जोखियो मकली वेझो कराची का किंजर ढंढ ते पिकनिक मल्हाइण लाइ वेंदड़ जमात इस्लामी के कारकुननि जी बस तेज़ रफ़्तारी सबब कल्टी थी खाही में किरी पई। 6 ॼणा मौके ते फौत थी विया। 26 खां वधीक फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मकली मुंतकिल कयो वियो। तफ़सील मुताबिक़ मकली लग दरगाह मोहम्मद अली पीर वटि ठट्टो कराची क़ौमी शाहरा ते कराची औरंगी टाउन खां ठट्टे किंजर ढंढ ते पिकनिक मल्हाइण लाइ ईंदड़ जमात इस्लामी के कारकुननि जी बस तेज़ रफ़्तारी सबब कल्टी थी पानी में किरी पई, जंहिंजे करे नतीजे में बस की छित ते सवार 6 ॼणा किरी मौके ते फौत थी विया, जॾहिं त 26 खां मथे ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल मकली मुंतकिल कयो वियो। फौतियुनि में असदुल्ला, अरबाब, मोहम्मद रऊफ़, बशीर, एहसानुल्ला ऐं अबरार अली शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में औरंगज़ेब, अनवर अली, गोहर अली, अरशद अली, कामरानुल हक, अज़ान, हामिद रबी, इमाद रबी, अताई रबी, मोहम्मद आसिफ, नौमान, ज़हूर अहमद, फज़ल करीम, मोहम्मद साजिद, जावेद इक़बाल, ख़ालिद इक़बाल, फैज़ान, हसनैन ऐं ॿिया शामिल आहिनि।